बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई इज़्ज़तुनि जे लाइक़ु असांजे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया जा मुअज़्ज़िज़ कारोबारी बिरादरी अज़म तहफ़्फ़ुज़ जो शिकार आहे। मज़दूर पंहिंजी रोज़ी लाइ निकिरण खां डिॼे थो। वालिदैन पंहिंजे ॿारनि खे जी हिफ़ाज़त बाबति परेशान आहिनि। सुवालु इहो आहे त आख़िर शहरियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कंहिंजी ज़िमेवारी आहे। असीं वाज़े लफ़्ज़नि में चऊं था त शहरियुनि जे हासिलु हुजण जा शक आम आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमिल नाकाम नज़र अची रही आहे। सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ जे हिननि 6 ॾींहंनि में अधु दर्जन खां वधीक वारदातूं थी चुकियूं आहिनि, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करणु ऐं असबाब रिकवर करणु त परे जी ॻाल्हि आहे, पर FIR दाख़िल करण लाइ बि तयारु न आहे। सिर्फ़ु NC ते गुज़ारो आहे, छो त पुलिस चोरी धाड़े स्नैचिंग खे क्राइम ई नथी सम्झे। रुगो गुज़िरियल 24 कलाकनि में शहर अंदरि 4 वारदातूं थियूं आहिनि ऐं ॾोहारी बग़ैर कंहिं ख़ौफ़ ऐं नकाब जे कारवायुनि मथां कारवायूं करे रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में शहरियुनि वटि एहतिजाज ऐं मज़ाहमत खां सवाइ ॿियो को रस्तो ई न आहे। उन ई करे असीं सिंध दोस्त कमेटी जैकबाबाद पारां ख़मीस ॾींहुं 6 फरवरी 2026 ते सुबुह जो 11 वॻे शहीद अलवश सुमरो पार्क त्रिकुंड बाग खां हिकु भरपूर एहतिजाजी मुज़ाहिरे ऐं रैली जो ऐलान करियूं था। हा 26 फरवरी ख़मीस हा सुबुह जो 11 वॻे असीं जैकबाबाद जे सभिनी सियासी समाजी मज़हबी वापारी कारोबारी ट्रेड यूनियन जे अॻुवाननि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वकीलनि उस्तादनि शागिर्दनि मज़दूरनि ऐं हारियुनि खे हिन मुज़ाहिरे में शिरकत जी भरपूर अपील करियूं था। उन ई खां सवाइ असां इक़्तिदार जे अवाननि में वेठियल रियासती नुमाइंदनि खां मुतालबो करियूं था त शहर में एमरजेंसी बुनियादनि ते रेंजर्स ऐं इज़ाफ़ी पुलिस मुक़ररु कई वञे। सभिनी वॾनि ॾोहारनि ऐं संदन सहूलियतकारनि ख़िलाफ़ु बिना कंहिं रिआयत ऐं तफ़रीक़ जे ऑपरेशन कयो वञे। हर अहम चौक ऐं बाज़ार में CCTV निज़ाम नस्ब कयो वञे। SSP ऐं लाॻियल ऑफिसरनि खां कारकर्दगी बाबति सुवाल तलब कयो वञे। हिते असां इन एडिशन इहा बि वज़ाहत कंदा हलूं त गुज़िरियल 10 ॾींहंनि खां असांजो ज़िलो जैकाबाद SP खां सवा हली रहियो आहे ऐं असांजे इंतिहाई मुअज़्ज़िज़ साथी दोस्त अहमद अली ख़ान बिरोही बि पंहिंजे मीडिया टॉक में इहा ॻाल्हि कई आहे त SP चवे थो त आउं 15 ॾींहंनि ताईं न ईंदुसि, भले मुंहिंजी बदिली कराए। असीं चऊं था त इन क़िस्म जी ॻाल्हि जेका आहे इंतिहाई निगलिजेंस आहे ड्यूटी खां ऐं अहिड़े क़िस्म जी जेका आहे पंहिंजो उन जी ॿोली जो जेकॾहिं हुन चयो आहे त उन ई जो हिसाब किताब उन खां वरितो वञे। असां IG खां मुतालबो कंदासीं त हिकिड़ो माण्हू जंहिंजी पोस्टिंग हिते हुजे, जेका उनजी बुनियादी पोस्टिंग ही आहे, अवलीन ही आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो हुनखे एडिशनल चार्ज शिकारपुर जी आहे त उहो शिकारपुर में वेठो हुजे ऐं चवे त आउं न ईंदुसि। इन खां वधीक ॿी जेका आहे फ़र्ज़ में कोताही ऐं उनजो इनकार जेको आहे इहो कहिड़ो थी सघे थो। उन ई करे असां IG सिंध खां मुतालबो कंदासूं त उहो SP जे इन ई सूरत हाल या उन ई रवैये जो नोटिस वठी ख़ुदि जेको आहे हिते अची हिकिड़ी ओपन कचहरी करे ऐं असां चाहींदासीं त SP हिननि मामलनि खां जेके बि कारवायूं थियूं आहिनि इन्हनि कारवायुनि जी रिकवरी ॾोहारियुनि जी रिकवरी लाइ ओतिरे ते उनखे पाबंद कयो। ॿी सूरत में उनजी बदिली को हल कोन्हे को, भले उनजी ACR रद्द कयो, ॿी का शइ करियो, ॿी का बि उन्हनि ते लागू करियो, जेके बि तव्हांजे रूल्स ऐं रेगुलेशन आहिनि उनखे पाबंद करियो त इहे शयूं रिकवर करे ऐं उनखे जेको आहे इस्तस्ना या स्पेस न ॾिनो वञे। जेकॾहिं अमन अमान जी बहाली लाइ फौरी क़दम न खयां विया त असीं ख़ामोश न वेंदासीं। असां पुरअमन एहतिजाज धरणा ऐं कानूनी जदोजहद जो हक़ महफ़ूज़ रखूं था। शहरनि खे यरगमाल बणाइण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। मीडिया खे अपील आहे त अवाम जे हिन आवाज़ खे आला अख़्तरनि ते पहुचाइनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उन ई खां सवाइ जेके धुरियूं मुतासिर थियूं आहिनि 2-3 ॾींहंनि में, साईं असांजा 2 उस्ताद 3 उस्ताद जेके थिया, साईं नज़ीर अहमद उमरानी, उहे असांजा मुतासिर उस्ताद बि वेठा आहिनि। इन खां अॻु में तव्हांखे ख़बर पई हूंदी त असांजी हिंदू बिरादरी जे 2 नौजवाननि खे जेको आहे सो फ़रियोब हुयूं, उन्हनि जे घर में बि घिरिया टीजर चौक ते, उहे बि हिते असां वटि मुतासिरीन वेठा आहिनि ऐं अॼु जेके आहिनि उहे पंहिंजो हा ऐं शर्जील बिरोही जेको पहिरें रमज़ान ते जंहिंजो वाक़ियो थियो हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जी का ॻाल्हि न थी आहे। मसइलो हफ़्तो 10 ॾींहं थी वञे ऐं ज़ीरो बराबरि जेका आहे
उहा का पेशरफ़्त न हुजे, इहा इंतिहाई ॻणती जो बि सूरत हाल आहे। उन करे असां शहरनि खे पंहिंजो राति बि आफ़्ताब खोसे जे असां सुबुह हुन सां मिलियासीं, उनखे अचिणो हुयो, उनखे पंहिंजी ॻाल्हि बि हिते रखणी हुई, त अहिड़ी सूरत हाल में ॿधी करे हीउ पहिरियों दफ़ो आहे त भाॻियनि खे हथ पेर ॿधी लच्छियुनि सां उन्हनि खे रतो रत करे ऐं उनखां इहो चयो वञे त तूं ॿुधाए पैसा किथे रखिया आहिनि, जेकॾहिं तूं न ॾींदे या पुलिस खे ॿुधाई या वावेला कई या इंतिज़ामिया वटि वई या प्रेस वटि वई त तुंहिंजी क्लिनिक ॾिठल आहे, असां हिते अची तोखे मारे वेंदासीं। हिन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई गंभीर आहे। उन करे असां अॼु सभिनी शहरनि खे, हीउ रुॻो कंहिं हिकिड़ी तनज़ीम जो मसइलो न आहे, ऐं असां सभिनी शहरनि खे, सभिनी तनज़ीमुनि खे, शहरी इत्तेहाद, चैम्बर्स ऑफ कॉमर्स आहे, मज़दूर इत्तेहाद आहे, ॿियूं जेके बि सियासी समाजी मज़हबी तनज़ीम, सभिनी खे अपील कंदासीं त जेका बात जे हिननि मसइलनि ते माण्हुनि जी वावर कनि। वधीक साईं नदीम ॻाल्हायूं। तव्हां ॾिसो त बार बार असां एहतजाज कयूं था, पर इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी चुरे। ऐं बहितर SP जा अहिड़ा बयानात, असां इन जे लाइ प्रेस कॉन्फ्रेंस या एहतजाज न कया आहिनि, कंदासीं त माज़ी में ईअं थींदो आहे त SP खे बदिली कयो वेंदो आहे। असां IG साहिब खे रिक्वेस्ट कंदासीं, तव्हांजे ज़िले में इहो थियो आहे, इन SP जे दौरान माने इन खे ओतिरे ताईं हितां बदिली न कयो वञे जेतिरे ताईं ॿियो रिकवर न थियनि। ऐं मां सम्झां थो ख़ुदि जेकॾहिं SHO ते वॾे मुंशियुनि जा जेकॾहिं CDR तव्हां मोबाइल जा चेक कंदो त काफ़ी माण्हुनि जा ॾुहारनि सां लाॻापा आहिनि, हिन में को शक न आहे। भले IG साहिबु पंहिंजी कोई स्पेशल टीम जोड़नि, त माने बार बार माण्हू दहूं था कनि, कूकूं था कनि, कंहिंजी मोटर साइकिल ते कंहिंजो कारो दुकान ते फुरकणु। हाणे डॉक्टर आफ़ताब एतिरो हिसायल हो, सुबुह हुन सां मिलियासीं त हू मोलाई ॻाल्हाए बि न सघे पियो। हिन खां अॻु में जेको आहे तव्हां ॾिसो त पुलिस जे ख़िलाफ़ु हादी बश खोसे खे जेको आहे धाड़ेलनि जॾहिं मारियो टुल में, त हुनजा माण्हू एहतजाज था कनि, उनजी FIR नथा कटनि। हिन खां अलावा जेको आहे आसिया खोसे जो केस आहे, मां सम्झां थो त पुलिस में जेकी भर्ती जो जंहिं तरीक़े जो निज़ाम आहे, मां सम्झां थो उन में अधु को मथे जेको क्रिमिनल माण्हू पाण हुन कारी वर्दी में अची विया आहिनि। ऐं ज़ाहिर आहे इन्हनि जी DIP इंटेलिजेंस किथे आहे, जेकॾहिं उहो मां सम्झां थो बहितर नमूने कमु करे, त मां सम्झां थो ॾुहारियुनि जे ॾिसो न स्नैप चेकिंग थींदी हुई अॻे, तव्हां ॾिसो किथे बि का चेकिंग ई न आहे। हिकिड़ो ॾोह थींदो त सॼे ज़िले में सभु रोडनि ते माण्हू पुलिस हाई अलर्ट थी वेंदी ऐं शहर जी नाकाबंदी कई वेंदी त अंदरियों माण्हू ॿाहिरि न वञे। पर किथे बि तव्हांखे नज़र न ईंदो। पुलिस जेकॾहिं किथे तव्हांखे नज़र ईंदी त जुआ जे अॾे ते, या तव्हांखे पुलिस फहाशी जे अॾनि ते नज़र ईंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां टैक्स ॾियूं था, असांजे टैक्स जे पैसनि ते हिननि खे पघार मिले थी। जेकॾहिं ईअं ई भोतारकी कल्चर में हुनजी ख़ुशामद कंदा त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हिकिड़ो ॿियो चिटो अछो चिटो बि जारी कंदासीं हिन पुलिस जे ख़िलाफ़ बि, ऐं पुलिस जी जेकी सहूलियतकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे शहरी निंदड़ को पाण खे न सम्झनि, हिकिड़ी पार्टी जो मसइलो न आहे, समूरे शहरनि जो आहे। हिन में सहाफ़ी बि मुतासिर थियो आहे, हिन में उस्ताद मुतासिर थियो आहे, सियासत सां तालुक़ु रखंदड़ कारकुन मुतासिर थियनि था, माने हर तबिके जो माण्हू हिन में मुतासिर थियो आहे। न थियो आहे त वॾो माण्हू मुतासिर न थियो आहे। अड़े माण्हू त अञा ताईं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, तव्हां ॾिसो उहो बयानु ॾियण बि गवारा नथा कनि त हीअ अवाम तव्हांखे ई वोट ॾिनो आहे, तव्हां ई हिते जेके नुमाइंदा सॾायो था, जमहूरी निज़ाम जा पाण खे चैंपियन सॾायो था, त तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे थिए थो त तव्हां हिन जी परगोर लाहियो। पर हे ॾिसो हे मायूस थी वेठा आहिनि। पुलिस हिन खे रवायती अंदाज़ त थाणे ते अचो, शाम अचो, सुबुह अचो, माने उहो ई बहाना, उहो ई जेको आहे इन जी जाइ ते जेकॾहिं कंहिं बासर माण्हू जी मेंह चोरी थिए थी त उहो 12 कलाकनि में बरामद थिए थी। ख़ुदि IG साहिब जो बि शायदि ट्रैक्टर मां सम्झां थो गुज़र सो गुम थियो, उहो जल्दी में मिली वियो। 3 लख रुपयो हुन पाण जेको घुंघो भरे करे वापसि थियो। त जेकॾहिं इन तरीक़े जो कानून आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां चीफ जस्टिस साहिबु पाकिस्तान खे अपील कंदुमि त अमन अमान जे लिहाज़ सां सिंध सॼी धाड़ेलनि जे हवाले आहे, ख़ासि तौरु असांजो सरहदी इलाइक़ो आहे जेकाबाद, इन जो कारोबार बि तबाह थी वियो आहे। मथां ईद आहे, तव्हां ॾिसो दीवान माण्हू ख़ौफ़ज़दा आहिनि, हुननि जी मोटर साइकिल फुर थी विया आहिनि दीवान जी, त हू पुलिस वारे खे चए थो त मुंहिंजी मोटर साइकिल फुरे वञनि था, चए मुंहिंजी हद न आहे, उहो परियां हुनजी हद आहे। हाणे हीउ कहिड़ो तरीक़ो आहे हदनि जो इहो करे करे। जीअं SP साहिब जो साईं ॿुधायो तव्हांखे त मीर अहमद अली ख़ान बि चयो, मां ईंदमि ई न,
असां तोखे इन ज़िले में वापसि आणींदासीं, रिकवरी तोखे करणी आहे। जेकॾहिं ईअं बदिली कराए वेंदो आहे त ॿियो SP ईंदो, उहो बि रवायती ईअं ई थींदो। सो मुंहिंजे टाइम में ॾोह थोरी थियो आहे, माने इहो ॾोह गुम थी वेंदा। सो असांजो इहो ई आहे इनशाला 26 तारीख़ ते जीअं चयो शहर जे मां ख़ासि तौरु नौजवाननि खे बाबा तव्हां निकिरी अचो, न त पोइ पंहिंजे इंतज़ारु न कयो त जॾहिं तव्हां केरु फुरींदो त पोइ तव्हां निकिरंदो। सो शहर जी आवाज़ बणिजी ख़ासि तौरु नौजवाननि खे मां अपील कंदुमि 26 तारीख़ 11 बजे अलाबख्श पार्क ते गॾु थियो। हिकु भरपूर नमूने अमन अमान जे हवाले सां मसइला त घणा ई आहिनि, पर फ़िलहालु असां अमन अमान जे हवाले सां हिकु भरपूर आवाज़ उथायूं जीअं सुतल हुक्मरान सुतल ब्यूरोक्रेसी निंड में उथे। ये 26 तारीख ते जेको तव्हांजो एहतजाज आहे इन में ॿिनि ज़िलनि खे बि जेको दावत ॾींदो या सिर्फ़ु हे त असां मिलंदासीं उन्हनि सां मिलंदासीं हा उहा ॾिनी आहे। असां दावतनामा बि उन्हनि खे ॾींदासीं, दावतनामा ठाहे खणी वेंदासीं। जनरली असां इहा शइ कंदासीं। मां चवां थो थोरो साईं गुल हसन ॻाल्हाए पोइ मुतासिर दुरनि जो मौक़ो थोरो वठो जेके जन सां ज्यादती थी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त जेकाबाद में बदमनी तमामु वॾी वधि चढ़ी आहे। हाणे इन 6 ॾींहंनि में अॼु सौ रोज़ो आहे ख़ैर जो 6 ॾींहंनि में जेको आहे सो एतिरी बदमनी थी वई आहे जो शहर में निकिरणु जेको आहे सो तमामु मायूस कुन थी वियो आहे। शहर में जेकॾहिं माण्हू नई मोटरसाइकिल वठी करे निकिरे थो त उनजे घर वारा इहो सोचनि था त ख़ुदा इहो सही सलामत माण्हू बि पहुचे या बाइक बि पहुचे। सो असां सम्झूं था सिंधु कमेटी ऐं असां सॼी जेको आहे संगत ऐं शहरवासी सॼा सोचूं था त इन जे लाइ हिकिड़ी भरपूर तहरीक हलणु खपे। पर जीअं साईं चयो त रमज़ान शरीफ़ आहे, इन खां अॻु में असां जेको आहे सो 26 तारीख़ ते चुकुंडे खां जेको आहे सो प्रेस क्लब ताईं हिकु वॾी रैली कंदासीं। उन में सभिनी जेके बि मुख़्तलिफ़ फ़िक्र जा दोस्त आहिनि, जंहिंमें सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे, SUP आहे, जेके बि क़ौमपरस्त धुरियूं आहिनि ऐं ॿियूं जेके बि असांजी सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, सभिनी खे असां जेको आहे सो अर्ज़ु रखंदासीं त असां सां साथ ॾियो ऐं हिन जेको आहे सो जदोजहद में असांजो साथ ॾियो ऐं असां तव्हांजे आवाज़ बणिजूं ऐं तव्हां असांजो आवाज़ बणिजी करे हिन SP खां इहे सभु रिकवरियूं करायूं। जीअं नदीम भाउ चयो त हीउ ऑफिसर पंहिंजी जेको आहे सो हाणे ॾिसो जेकॾहिं हिकिड़ो क्राइम थियो आहे असां उनखे बि कंडेम कयूं था शिकारपुर में ऐं उते जेको आहे सो हिकिड़ो इनकाउंटर करे हिकिड़ो पेश कयो अथऊं त भई असां हिकु जेको आहे सो कयो आहे पुलिस वारो हिकिड़ो जेको शहीद थियो उनजे हवाले सां। त जेकॾहिं जेकाबाद में एतिरियूं फुरूं थियनि थियूं, एतिरा वारदात थियनि था, तव्हां ॿुधायो त किथे को रेड थियो आहे? जेकॾहिं को रेड बि थियो आहे त जेकॾहिं तव्हां काथो चओ थी असां कॾहिं कॾहिं कमु त ॾिठो आहे 6 महीननि में हिकिड़ी मोटरसाइकिल घुराए ॾेखारींदा आहिनि, शो कंदा आहिनि, वरी उन मालिक खे चवंदा आहिनि त साईं हाणे 5000 जी कंडी बि वरिती अचे, कंडी बि SP खे पाराई। हाणे उहो कंडी बि SP पाए थो, 5000 रुपया उहे बि ख़र्च थियनि था ऐं उनखां पोइ उहा वरी रिकवरी बि जेको आहे सो उन मालिक खे भॻल सॻल का मोटरसाइकिल वापसि करे ॾियनि था। पर अॼु ताईं कोई ॾोहारी जेको आहे सो ॾेखारियो वियो आहे त भई हे ॾोहारी हिन ॾोह में जेको आहे सो गिरफ़्तार कयोसीं असां। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असां सम्झूं था हीअ असां सभिनी जो शहर आहे। अचो त जेको आहे सो 26 तारीख़ ते भरपूर एहतजाज करे जेको आहे सो हिन सभिनी खे जेको आहे सो ॿुधायूं त असां जेकाबाद वासी सुजाॻ आहियूं ऐं तव्हां जेको आहे सो हिते फुर लुट करे जेको आहे सो तव्हां निकिरी न वेंदव ऐं असां जेको आहे सो हिननि सां मुंहुं मुक़ाबिल करे जेको आहे सो SP खे इहा अपील कंदासीं त असांखे जेके बि चोरियूं थियूं आहिनि इहे असांखे रिकवर कराइनि। कल्ह उमरानी बिरादरी जा असांजा 3 उस्ताद जेके उन्हनि खां पुर थी आहे त हिकिड़ी सीरीज़ हुई, उन सीरीज़ में जी सही। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम मुंहिंजा इंतज़ार चलगरी साहब ऐं उनजी टीम सहाफ़ी भाइरो अस्सलाम वालेकुम। जीअं त अमन अमान जो मसइलो जेको आहे हाणे उन तरफ़ रुख रखे थो जीअं कंदकोट जा माण्हू मजबूरन अमन जे लाइ इस्लामाबाद प्रेस कॉन्फ्रेंस ते पहुता। उहो इन जे करे उतां जा वॾेरा जेके आहे उहे ख़ुदि जेके बि सरदार हुया उहे उन में मुलविस आहे, उन्हनि जी दांह खणी इस्लामाबाद पहुता। असां वटि बि साॻी पोज़ीशन आहे, खुली ॻाल्हायूं नथा। खुली ॻाल्हाइण वारनि में पोइ जीअं सोलंकी साहिबु पोइ वसियत करे पियो त मां मरी वञा त हीअं थींदो हीअं थींदो। असांजो बि अशर इहो ई आहे, भउ को नथा ॻाल्हायूं, खुलियल ॻाल्हायूं था त जेकॾहिं 125 ते चढ़े थो बि हिकिड़ी ज़ात जो माण्हू चढ़े थो
उहो कॉलर खोले घुमंदो હતો सीधी मोटरसाइकिल ते चढ़े थो बि उन्ही खे को टच ई नथो करे खुलियल ॻाल्हि आहे जेकॾहिं ग़रीब शरीफ़ को उस्ताद चढ़े थो उन्ही खे बि फुरनि था आम शहरी खे बि असां घरनि में बि महफ़ूज़ न रहियासीं हिन वक़्तु ॾिसो उस्ताद महफ़ूज़ न आहे डॉक्टर महफ़ूज़ न आहे साफ़ ई ॾिसो सुमरे साहिब जे घर मां फुर्क थी आहे असुलु किरदार इहे हूंदा आहिनि हाणे असांखे महिरबानी इंतज़ारु सलगरी साहिब वारनि जेको 26 तारीख़ प्रोग्राम रखियो आहे इहे सुजागी जो प्रोग्राम आहे असां कंहिंखो घुरकियूं रिढनि अॻियां रोइण अंधे जे अॻियां रोइण पंहिंजी अखियुनि जो ज़्यान आहे हिन वक़्तु असां वटि पुलिस कोन्हे पुलिस में वञो थाणे ते हिकिड़ो ॻाढ़ो बुक NC जो हेॾो रखी वेठा आहिनि असां लिखायूं हलियो वञ FIR जो त नालो ई कोन्हे ॻाढ़ो बुक रखी वेठा आहिनि कल्ह असां 3 हंधनि ते FIR NC करायूं मां चयो भाऊ मां FIR कराईंदुमि चए कंहिं ते कराईंदे मां चयो पहिरियों तव्हां पुलिस वारनि ते कराईंदो छो मां चयो ॾिसो गर्ल्स कॉलेज वटि मोबाइल बीठी हूंदी आहे जॾहिं असांजे अमरा खां फुर्ती थिए त मोबाइल जेका आहे डीज़ल ऐं मोबिल वठणु वई माना इन में साफ़ ज़ाहिर आहे तव्हां मुलविस आहियो उन्हनि खे टाइम ॾियो था इजाज़त था ॾियो त फुरियो माण्हुनि खे ख़ुदारा असां शुक्रियो बि अदा था कयूं कल्ह जेको असां सां वाक़ियो थियो आहे साफ़ी बिरादरी वॾे पैमाने ते कवरेज ॾिनी आहे ऐं हिन वक़्तु असां ख़ामोश न रहंदासीं साईं जन जेको धरणे जो ऐलान कयो आहे या रैली जो ऐलान कयो आहे असां भरपूर नमूने शिरकत कंदासीं पंहिंजी पाण सां गॾु जेतिरा माण्हू थींदा असां आणींदासीं हिन ग्राउंड ते हिकु दफ़ो मां बार बार चवां थो त वोट असां जखराणी बिरादरी खे ॾिना आहिनि न सूमरे खे ॾिना आहिनि असां मीर एजाज़ हुसैन जखराणी खे वोट ॾिना आहिनि मीर मुमताज़ हुसैन जखराणी खे वोट मिलिया आहिनि हिन वक़्तु MPA बि उहो आहे MNA बि उहो आहे सभु कुझु इहे शेर मोहम्मद साहिब त शहर जो नाले में MP आहे उन जी वीचारे जी हले ई कोन थी तंहिंजे करे असां मीर एजाज़ हुसैन जखराणी साहिब खां घुर था कयूं त इन्हनि सभिनी मसइलनि ते असांजे हिते ॿुधे ऐं सोच करे ऐं जेके बि मसइला थिया आहिनि अवां इन जा ज़िमेदार आहियो छाकाणि त शहर अवां जे मुहबत में अव्हांखे वोट ॾिना आहिनि हिन वक़्तु शहर जा माण्हू बि सिर्फ़ु ख़ासि तौर ते मीर एजाज़ हुसैन जखराणी खे ॾिसनि था असांजे लाइ कॾहिं कंदो असां उनखे वरी बि अपील था कयूं त हिन शइ ते नोटिस वठे SP खे हिते ई रखियो वञे जेसि ताईं असांजियूं रिकवरियूं न थियनि तेसि ताईं SP खे शिकारपुर मां वापसि कयो वञे शेर मोहम्मद साहिबु ग़रीबनि जी हर हमेशह मदद कई आहे तव्हां ॾिसो बिजली गर्मी में केतिरा हुन कमु कया आहिनि जंहिं ग़रीब वटि पैसा न 8 दफ़ा त असांजो ट्रांसफॉर्मर ठाराइनि शाबाश आहे उनखे हू हाणे उनखां बि घुर था कयूं त हू बि क़ौमी माण्हू आहे हिन में एक्टिव थिए महिरबानी थैंक यू हाजी नज़ीर अहमद उमर बसि हुननि जो थोरो मौक़ो अचे हिंदू दोस्तनि जो अचो बसि तव्हां साईं असांजी अॼु चोथों पंजो ॾींहुं आहे वारदात थी आहे किंजर चौक तां असांजे घर मां चोरी बि असांजे घर मां थी आहे नंढड़नि खे बि असांजनि खे खणी विया जे इहे मुलविस हाणे इहे 10 साल जा छोकिरा जो भितां टपी ताला खोले करे अंदरि जो वेंदा इहे की ठीकु आहे चाबी उन्हनि ठाहे उहे विया अंदरि त उहे लाकर कीअं भईंदा उहे 10 साल जो छोकिरो 8 साल जो छोकिरो तव्हां ॿुधायो कोई बि तव्हांखे सही लॻे थो त माना उहे ताला भञी करे खणी ईंदा त ख़ुदा असां NC कटाइण जे करे 4-5 चकर असां वञूं था असांजी NC बि कोन था कटनि कल्ह वञी करे असां जॾहिं ज़ोर ॾिवायो आहे तॾहिं वञी करे पोइ बि थोराए थो हिकिड़ो जो चए असां हाणे तव्हांजी NC कढंदासीं FIR तव्हांजी न कंदासीं त महिरबानी करे असांजी ॾिस एॾी बदअमनी विच में असांजे ॿिए दीवान जे घरों चोरी थी वई साईं इहे वेठो आहे बिरोई साहिबु इन्हनि जे घरों चोरी थी वई आहे कुझु अॼु कल्ह माना तक़रीबन 20-25 खां वधीक वारदात थियूं आहिनि शहर में कंहिंजी बि कोई बि मालिकी न आहे न को वारती करण वारो आहे न को मालिकी करण वारो आहे असां पाण परेशान थी विया आहियूं जॾहिं हिते मुस्लमान जेके आहिनि असां गैर मज़हब उहे बि महफ़ूज़ न आहिनि असां हिंदू माण्हू आहियूं असांजी त का वैल्यू ई न आहे हूअं बि त असां
जॾहिं मुस्लमान हिकिड़ा सेफ न आहिनि असां छा करे था सघूं। सभ जे लाइ असां इहो ई गुज़ारिश कयूं था, जंहिं ॿाहिरनि जी चोरी वई आहे, जंहिंजे घरों काश थी आहे, असां एजाज़ ख़ान खे हथ ॿधी करे ॿाहियूं ॿधी करे रिक्वेस्ट कयूं था त जेका भाॼी सार लओ, जेका भाॼी मालिकी कयो, तव्हां ई मालिक आहियो, बसि वधीक असां कुझु बि न चवंदासीं। जंहिंजे घरों वयल आहिनि तव्हां मालिकी कयो, हिकु चकर अची करे तव्हां मौक़ाए वारदात ते ॾिसो सही असां केॾा ज़ुल्म थियनि था। जंहिंजे घरों वञे थी उन्हनि खे ई था टार्चर करनि था। महिरबानी करे असां इहा ई अर्ज़ु कंदासीं, तव्हां हिकु चकर जखानी साहिबु अची करे ॾिसो सही हालत असां सां कहिड़ी लॻी पई आहे। वॾी महिरबानी। सर मां सिर्फ़ु इहो ई अर्ज़ु कंदुमि त मुंहिंजी 18 तारीख़ ते जेका फुर थी आहे उन खां बाद सिर्फ़ु ऑफिसनि जा चकर हणां थो, कोई पेशरफ़ केस में नथी थिए। ऐं उन खां अलावा पूरे सिटी में मुंहिंजी चोरी खां बाद हालात डे बाय डे अञा ख़राबु थींदा था वञनि। ॾींहुं राति कोई बि वक़्तु कोई बि टाइम सेफ न आहे। मां आवाम खे गुज़ारिश कंदुमि जीअं नदीम साहिबु चयो त निकिरो एहतजाज कयो, पंहिंजे वारे अचण जो इंतज़ारु न कयो। बसि मां सिर्फ़ु इहो ई चवंदुमि। SP साहिब जे लाइ इहो ई अर्ज़ु कंदुमि त अगरि हिननि खे वञिणो आहे त असांजा केस सॉल्व करे पोइ बेशक शिकारपुर वञनि, सखर वञनि, असांखे कोई एतिराज़ु न आहे। बाक़ी वधीक मां छा चवंदुमि कंहिंजे लाइ बि।